डॉक्टर साहब जेको रात मरीज आयो न खंघ वारो वो तो वियो सुबुह सां विसाल करे। पापा ने गाल ॿुध हाणे हुनखे हुई जेको आहे खंघ इन करे हुयसि त कंदो हो नशो अहिड़ी किनी शइ आहे जो असुल फिफड़नि खे ख़तमु करे थी छॾे। हाणे ॿुधाए त हुन में कुझु बचियो हो इहो गुज़ारे न वेंदो बाक़ी छा हज ते वेंदो। हाणे ॻाल्हि ॿुध असांजी दवा बि कंहिंखे लॻंदी आहे थी सघे थो असांजी दवा बि मिड़ी हुनखे पूरो करे छॾियो हुजे। हा अॼुकल्ह ॾिसे न नशा केॾा थी पिया आहिनि इहो शीशो वरी साईं इहो पान पराग वरी साईं इहो चरस भंग अलाए कहिड़ा कहिड़ा नशा करे ख़तम थी खोखला थी पोइ असां वटि ईंदई ओ डॉक्टर मां मराए थो। अड़े अॻ में हो मोल आहे नशे में ॿुधा चङो थियो मोह भला हाणे ॿुध जेको सुबुह घणी को मरीज़ ई कोन आयो आहे ख़ैर त आहे। हाणे जेके अचनि था वञनि था मरी हा। डॉक्टर साहब को कॾहिं मरीज ईंदा पर मूंखे लॻे थो अचण वारा आहिनि। अस्सलामु अलैकुम या हबीबी हैया सुथण सुकड़ी पईया कंपाउंडर जे बूथ में धूड़ पईया डॉक्टर जेको आहे ॾाढो शरीफुल नफ्सुल हबीबुल्लाह हैया लॻो पियो आहे। डॉक्टर साहब मां तोॾे आयो आहियां दवा जे लाइ वॾो तुंहिंजो नालो ॿुधो आहे तूं भलो डॉक्टर तुंहिंजो पीउ भलो डॉक्टर तुंहिंजो ॾाॾो भलो डॉक्टर तुंहिंजियूं 7 पीढ़ियूं भलियूं डॉक्टर जेको तो वटि हिकिड़ो दफ़ो आयो आहे ॿीहर तो वटि मोटी कोन आयो आहे इन जे करे असां बि तो वटि आया आहियूं अहिड़ी दवा ॾे जो असांजो रूह ठरी पए ऐं असां तोखे दुआऊं कयूं। वे हाणे वे थोरो साह पट वे वेठ भला या सुथण सुकणी पई आहे या हिकिड़ी सुथण थई छा घर में सुथणी त मूंखे सवे आहिनि पर जेका सुकणी पई आहे उहा तव्हांजे घरऊं उॾी आई ही आली ही उनखे असां पंहिंजे तार ते विझी छॾियो आहे त सुके त पोइ तव्हांजे घर मोकिलियूं। अरे मुआरी सुथण वाकई न पई लभे इहा जेका आहे न हिन वटां खणी वठिजांइ वरी उहा डॉक्टर साहब तुंहिंजी भुल में ज़ाइफ़ाणी सुथण उॾी आई आहे तूं वरी पंहिंजी सम्झी वेठो आहे। ॿुधो त सही तूं पंहिंजो इलाज कराइण आयो आहे या सुथण कोन रहण आयो आहे। अरे बरसाती ते डर को पुलिस वारो थोड़े या हिनखे सम्झाए त वात बंदि करे। तूं चुप कर हाणे मूंखे चेक करण ॾे त हिनखे आख़िर तकलीफ़ आहे कहिड़ी। बाबा ये नब्ज़ मूंखे ॾेखार अचे थोरो खंघ फिफड़ त हिन जा बि ख़तमु थई लॻे थो हे को नशो कंदो आहे कयूं था पूरो नज़र भी अचे तो गलाए भी घणो थो। ओ डॉक्टर जी डॉक्टर जो त कोटरू ई न आहे मां जॾहिं को वठी जाओ आहियां करी चपन ते बीणे जी फूक बि कोन रखी त तोखे नशो में काढो नज़र अरे आए। बाबा मूंखे न पंहिंजी मशीन ॿुधायो सभु कुझु अंदरि खड़के थो रुगो सॼो ये मशीन तुम्हारी खराब त न आहे न न छो हे कल्ह अञा नई घुराई आहे नई घुराई थी मत एक्सपायर थी वई हुजे मुंहिंजा फिफड़ त अहिड़ा टाइट लॻा पिया आहिनि जो 3 कलाक डुकाए मूंखे जेकॾहिं मूंखे सको थिए। चङो हाणे ख़ैर आहे भला ॿुध बीमार केरु आहे बीमार ईअं करे सम्झ त मां बि बीमार मुंहिंजी घरवारी बि बीमार मुंहिंजा वॾा बि बीमार मुंहिंजो ईअं करे सम्झ सॼो खानदान बीमार असुल में जंहिं मक़सद जे लाइ तो वटि आया आहियूं उहो मक़सद त तूं पुछे ई कोन थो अॻु में ई खणी औज़ार चेक करणु शुरू की हिन जा त फिफड़ ख़राब आहिनि फिफड़ मुंहिंजा सही आहिनि मतां ॿियो कुझु ख़राब हुजे हाल हवालो त वठ न। हल ॿुधाए छा ख़राब अथई डॉक्टर ख़राब कुझु कोन्हे को जेकॾहिं पत नथी पए त तूं आज़माए ॾिस मां जेके असुल में मसालो जेको असांजो आहे न उहो इहो असांजो वॾो हिकिड़ो गंभीर मसालो आहे असांजी शादीअ खे 16 खां 17 17 खां 18 खां 19 19 खां 20 21 22 25 साल थिया आहिनि असांखे औलादड़ी नथी थिए इन जे करे तो वटि आया आहियूं त अहिड़ी का दवा ॾे जो असांखे बचड़ा थियनि असांजो घर में टियूं लॻी पई हुजे बचड़नि जी असां दुआ कयूं असांजा बचड़ा दुआ कनि जेको चवंदे उहो तोखे फीस बि ॾींदासीं। डॉक्टर साहब इनके वॾो मर्द हा सम्झी वियो सभु कुझु सम्झी वियो 25 साल शादीअ खे 25 साल छोकिरीअ खे ॾिसी लॻे त कोन थो त 25 साल छोकिरी तव्हां वटो त कोन परिणियो आहियां जो तव्हांखे नथो लॻे मुंहिंजी ज़ाल आहे मां हुनखे सुखियो रखियो थो अचां उहा तंहिंजे करे मन लॻी पई आहे ॾिसण में छोकिरी ते थी बाक़ी उमिरि माशाअल्लाह वॾड़ी अथसि माशाअल्लाह भला ॿुधो तव्हांखे छा आहे छा थियो अथव
औलाद नथी थिए औलाद ॾिन हाँ औलाद थींदी पर कंदो छाहीं तूं डॉक्टर साहब करण हिते कोई तगारी पगारी कोन खणंदा आहियूं सऊदी अरब में मां ड्राइविंग कंदो आहियां ड्राइविंग अरब जो ड्राइवर आहियां अरब जो केतिरो अरसो थियो अथई सऊदी अरब में बाबा शादी कयमि शादीअ खां महीने खां पोइ हलियो वियुसि शादी खां पोइ हलियो वई हलियो वियुसि वरी 3 सालनि खां पोइ अरब ॾींदो आहे मोकल हा वरी ईंदो आहियां 15 ॾींहं घर 15 ॾींहं जेके घर रहंदो आहियां त घर वारी जी तबियत ख़राब हूंदी आहे वरी हलियो वेंदो आहियां सऊदीअ वरी 3 सालनि खां पोइ मोटंदो आहियां वरी ईंदो आहियां घर वरी 3 सालनि खां पोइ हलियो वेंदो आहियां वरी ईंदो आहियां घर ईअं 25 साल गुज़री विया आहिनि बचिड़ो कोन्हे को असांखे हाणे ॻाल्हि ॿुध हा हेॾो अरसो सऊदीअ में जो रहंदे हा त औलाद धूड़ थींदी जा अबाव जेके ॿिया सभु सऊदीअ में रहिया पिया आहिनि कंहिंजूं मायूं 7 फर कढियूं वेठियूं आहिनि कंहिंजी 10 फर कढियूं वेठियूं आहिनि उहे ॼणनि थियूं बाक़ी असां वारी नथी ॼणे बाबा हाणे ॻाल्हि ॿुध भले पार में आई न अड़े हेॾे तूं चुपड़ी करे नथो बीहे चिबा हुन पीउ खे ॻाल्हाइण ॾे न अरे बाबा उहे ड्राइवरी हिते था कनि न तूं त करे थो ड्राइवरी उॾे हाओ हुते ने तूं उन्हनि खे ॿार थियनि था नी अड़े चवां थो त उहे हल्के ते कमु कंदा आहिनि सऊदीअ उन्हनि खे ॿार आहिनि मूंखे कोन्हे मां ड्राइवरी कंदो आहियां हो बोरियूं खणंदा आहिनि हाणे छा ॾिन पंहिंजी ड्रेग खे हाणे ॿुध जी। भले पार में आहे उते ज़रूर औलाद लाइ दुआ बि घुरंदो हूंदे हा पर दुआ सां बि कुझु कोन थो थिए हा हा दवा हाणे सां। हिते रहंदे हा। त औलाद बि थींदी न सम्झे छो कोन थो तूं सम्झाए मूंखे त शर्म थो अचे मां त सम्झी वियो आहियां जो मर्ज़ हा। पर हे ॻाल्हाइण में वठी कोन थो ॾे असांखे अदा तूं कन में सम्झा हलिया आ देना देना हा हिन जी मूंखे सलाह लॻी दवा न ॾियणी पवंदी तोखे हा हाओ पोइ इन सलाह जे करे त मां हिनखे रखियो आहे न त मूं वारी दवा कंहिंखे लॻे ई कोन वाह जो वाठो रखियो थी सलाह अहिड़ी तुंहिंजे जो वञी थिया ख़ैर हे पीउ ॾाॾे खे बि मारे वियो पोइ हाणे भला दवा लिखी ॾियां या इन सलाह ते हलंदे न दवा तव्हां वारी न खपे हिन जेका सलाह ॾिनी आहे न हा। हाणे मां हुन सलाह ते अमल कंदुमि तव्हांजी फीस घणी थी हाणे फीस बि वठंदो छोकिरो पाण ई भला हिकिड़ी सलाह हिन ॾिनी तोखे हा। भला हेॾे सलाह हिकिड़ी मां ॾियां छा सलाह जॾहिं मर्द खे ॾिनई हा त पोइ माईअ खे सलाह ॾियण जी तूं नर सां छा हलो ख़ैर हाणे हिन जी सलाह ते हलो हा। हिनखे पंहिंजी फीस ॾेसि अदा फीस ॿुधायो त तव्हांजी घणी आहे हा हा जी साईं मर्द वॾो हुयो हाओ उनजे हिसाब सां 1000 रुपया फीस अदा कई अरे 1000 या पुट मर्ज़ वॾो हो न लिखियव दवा न लिखियव टिकी न लिखियव फोटो सलाह जो 1000 थींदो आहे छा औलाद ईअं थींदी छा औलाद तव्हां सलाह ॾिनी आहे कॾहिं दवाऊं लिखी ॾियो त पोइ 1000 ॾियां पोइ लिखी थो ॾियां इहा ई सलाह तोखे लिखत में ॾियां भला ईअं कयो हा इहा तव्हां वारी ॻाल्हि हा। कंप्यूटर पर बि दवा न लिख हा हिन जे सलाह ते अमल कंदुसि यादि रहंदई बाबा हिन मूंखे जेका ॻाल्हि कई आहे न कन हा। ओरतिया त तोखे ॿुधाए मूंखे बि हा। मूंखे पाण ई ॿुधाईंदो न मां तोखे ॿुधाए हा। ओरते कर कन कन खे तूं बि अहिड़ी सलाह ॾिनंदी छा मुंहिंजो कन ई ॿोड़ो करे विधे हिन चयो त तूं हाणे सऊदीअ न वञ जेकॾहिं तोखे महीने में औलाद न थिए त मां तोखे ॿी माई पंहिंजे घरों परणाईंदुसि